पहिरों सवाल इहो आहे त सिंध हुकूमत हिन वक़्तु अमन अमान जे लाइ संजीदगी सां कोई क़दम न पई खणे। JUID मरकज़ी क़यादत सूबाई लेवल ते वो जेके वज़ीर आज़म या जेका वज़ीर आला सिंध सां का पर्सनल मीटिंग कई आहे। रोज़ भरा अगवा भरा तवान ऐं कतरो गारत वधंदी वञे पई। ऐं 2 ॾींहं पहिरां पटियाकल में बि धरणो हुयो थाणे जे अॻियूं। हिन वक़्तु सालियापट में धरणो हुयो आहे। कॾहिं ॾिसो था त मासूम सगीर खमिजी वञनि था, कॾहिं अछड़े ॾाढनि सां माण्हुनि खे अगवा करे उन्हनि खे ज़्यादती ऐं तशद्दुद जो निशानो बणायो थो वञे। इन हिसाब सां तव्हांजी मरकज़ी क़यादत कोई जेको आहे सो सिंध जे वज़ीर ऐं मुशीर सां जेको आहे सो ॻाल्हायो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सभ खां पहिरियां त वज़ाहत कयां त असां क़याम अमुन जे लाइ मुसलसल मैदान ते आहियूं। असां सिंध जे 30 ज़िलनि में सिंध अमुन मार्च कढियोसीं ऐं नंढनि वॾनि ॻोठनि ऐं शहरनि में वञी करे असां रड़ियूं कयूंसीं। गुज़िरियल PDM जी गवर्नमेंट में वज़ीर आज़म साहब वज़ीर आला साहब जी मौजूदगी में अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब सिंध जे अंदरि थींदड़ बदअमनी जे हवाले सां तमामु वॾो पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। ऐं इलेक्शन खां बाद बदअमनी जी जेकी सूरत हाल जी ताज़ी लहर वधी आहे। असां बम्बई ते बिल्कुलु गुज़िश्ता हफ़्ते कराची में इन डाकू राज जे ख़िलाफ़ु तमामु वॾो प्रोग्राम कयो आहे। उन प्रोग्राम में मौलाना फज़लुर रहमान साहब शरीक थिया आहिनि ऐं JUI सूबा सिंध जे रहबर अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब इन हवाले सां सिंध जे मजमूई बदअमनी जे हालात ते तमामु हिकिड़ो मुअसर मौक़िफ़ पेश कयो आहे। ऐं असांजी हीअ जेका तारीख़ शुरू थी आहे सखर ज़िले में पनवाकिल खां कंदरा खां अॼु सालेपट पहुता आहियूं ऐं इन जा मुख़्तलिफ़ मराहिल आहिनि। इहा बि इन सिलसिले जी कड़ी आहे। ऐं असां सम्झूं था त सिंध खे जंहिं मक़ाम ते बीहारियो वियो आहे, यकीन कयो त असांजो कंधु शर्म मां झुकी वियो आहे। सिंध जो इहो किरदारु कोन्हे त नियाणियूं अगवा थियल हुजनि, सिंध जो इहो किरदारु कोन्हे त मासूम बचड़ा अगवा थियल हुजनि, सिंध जो इहो किरदारु कोन्हे त अगवा थियलनि सां ज़्यादतियूं थियनि। ऐं मां सम्झां थो ॾोहारी घटि हुक्मरान वधीक ज़िम्मेदार आहिनि। हुक्मराननि जी ज़िम्मेदारी आहे त उहे अमन अमान जे क़याम खे यकीनी बणाइनि जंहिंखे उहे पूरे करण में नाकाम विया आहिनि। ऐं असां हुक्मराननि जे ज़मीर खे बि जाॻणु चाहियूं था। सिंध पुलिस जे आला अफ़सरान खे बि ॿुधाइणु चाहियूं था अव्हांजो यूनिफॉर्म, अव्हांजी वर्दी, अव्हांजी ज़िम्मेदारी उहा इहा ई आहे त अव्हां बहैसियत पुलिस कांस्टेबल जे पुलिस अफ़सर जे सिंध जे अवाम जी जान माल इज़त आबरू जे तहफ़ुज़ जे लाइ पंहिंजी ड्यूटी निभायो, जंहिंमें यकीनी तौर ते हू हिन वक़्त ताईं कामयाबु न थिया आहिनि। उमेद ज़रूरु कयूं था इंशाअल्लाह ही सूफ़ियुनि जी धरती, आलिमनि जी, बुज़ुर्गनि जी, औलिया अल्लाह जी, अमन अमान जो ही मरकज़ रहंदड़ धरती ज़रूरु हिकु दफ़ो ॿीहर अमन जो मरकज़ थींदी। अच्छा, 32 महीना पहिरियां अवां जंहिं इलाइक़े मूं इलेक्शन विढ़ियो उन इलाइक़ो संगरार, उन संगरार जे इलाइक़े मूं 32 महीना पहिरियां मासूम हिंदू न्याणी मासूम प्रिया कुमारी अगवा थी हुई। इन मसइले खे 32 महीना गुज़री चुका आहिनि, काई संजीदगी नथी कई वञे ऐं उन सां गॾोगॾु कोई बि माना ऐलान थियनि था उन ते अमल दरामद या उन सां गॾोगॾु माना उहा 32 महीना उनखे ज़मीन खाई वई या आसमान खाई वई। इन जे लाइ मां छा चवंदुसि? मां त प्रिया कुमारी जेका असां सभिनी जी न्याणी आहे, सिंध जी न्याणी आहे, पाकिस्तान जे हर शहरी जी न्याणी आहे, उनजे अगवा थियण ऐं उनजे गुम थियण जे वाक़े ते हैरान आहियां। असांजी पुलिस जो एॾो वॾो नेटवर्क आहे, उन नेटवर्क जे हूंदे हिन वक़्त ताईं हुन में को बि संजीदा क़दम न खणी सघी आहे। मां सम्झां थो त इहे JIDs सवाइ लॉलीपॉप जे मूंखे हिन मां ॿियो कुझु उमेदु नज़र कोन थी अचे। सिंध खे हिकु आवाज़ु बणिजणो पवंदो प्रिया कुमारी जे लाइ, अमन अमान जे लाइ, सिंध जे हसीन चहिरे खे उजागर करण जे लाइ ऐं लाक़ानूनियत ऐं गुंडा राज जे ख़ात्मे जे लाइ। सिंध में असांजे नसलनि जे खून में जेको शराब आइस जी सूरत में जेको नशो मिलायो थो वञे, हिन तबाही खां बचण जे लाइ असांखे हिकिड़ो आवाज़ु थी करे अॻिते वधिणो पवंदो। ऐं जॾहिं असां मुतफ़िक़ थी करे सिंध जो हिकिड़ो तवाना आवाज़ु ॾींदासीं त असांजी न्याणी प्रिया बि बाज़ियाब थींदी, असांजा मसाइल बि हल थींदा। सोशल वर्कर महफ़ूज़ न आहिनि, समाजी अॻवान महफ़ूज़ न आहे, इवन एतिरे क़दुरु नंढड़ा बचड़ा महफ़ूज़ न आहे। त इहा रिस्पॉन्सिबिलिटी सिंध गवर्नमेंट इन में संजीदगी सां जेको आहे सो छो न एक्शन खणे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये जेके अवां ॻाल्हियूं कयूं था, इहे मामलात मसाइल जेके थिया आहिनि, अगवा जेके थियनि था, नंढा ॿार मासूम न्याणियूं, उनजे ख़िलाफ़ ई जमीयत उलमा इस्लाम निकिती आहे मैदान में त अमन अमान खपे ऐं हुकूमत संजीदा न आहे। ॾिसो था तव्हां जेकॾहिं हुकूमत संजीदा हुजे हा त शायदि अमन अमान बहाल थी वञे हा। ये धाड़ेल, ये चोर, ये रहज़न, सब जो सब जी सरपरस्ती हुकूमत की आहे
हुकूमत अमन अमान करें भी कोन कराईंदी। इन जे करे असां ही आवाम खे वठी करे रोडनि रस्तनि ते निकिता आहियूं। इंशा अल्लाह ताला जॾहिं पब्लिक खे अञा वधीक रोडनि ते निकिरंदी असां सां गॾु साथ ॾींदी त इंशा अल्लाह ताला हिन हुकूमत खां हर हाल में इहो मुतालबा मञराए करे अमन अमान बहाल कराईंदी।